प्यारा बारो पोएं क्लास में असां साह खणण जे अमल खे पढ़ी आया आहियूं। अॼु असां ॾिसूं था त इहो साह खणण जो अमल पूरो मुकमल कीअं थो थिए। साह खणण रेस्पायरेशन में ॿ अमल अची था वञनि। हिकिड़ो नंबर 1 त बदन में गैसनि जो अचणु, ब्रीथिंग जंहिंखे चऊं, हिन खे पिणु साह खणणु पिणु चइजे थो। ॿियो त गैसनि जी मटासटा जो अमल, गैसिस एक्सचेंज। इहे ॿ अमल थियनि था, तंहिंखां पोइ असांजो साह खणण जो अमल मुकमल थिए थो। अचो त सभ खां पहिरीं बदन में गैसनि जो अचणु यानी ब्रीथिंग खे ॾिसूं। ब्रीथिंग ही उहो अमल आहे जंहिं में ऑक्सीजन जिस्म में दाख़िल थींदी आहे ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस जिस्म मां ख़ारिज थींदी आहे। हाणे असीं अचूं था त इन ब्रीथिंग साह खणण जे अमल में जिस्म में गैसनि जे अचण वारे हिन अमल में कहिड़ा उज़वा शामिल आहिनि। असां वटि कुझु उज़वा आहिनि जेके इन अमल खे सरअंजाम ॾियण में भरपूर मददगार साबित थियनि था। जंहिंमें सभ खां पहिरीं त असांजो पासरियूं, अंग्रेज़ी में जंहिंखे रिब केज चऊं, ॿियो त उन में पेट जो पर्दो, अंग्रेज़ी में जंहिंखे डायफ्राम चऊं। नंबर 2 त छातीअ वारो ख़्वाल, अंग्रेज़ी में जंहिंखे थॉरेसिक कैविटी चऊं। कैविटी माना ख़ाल। इन्हनि जे ज़रिए असांजे जिस्म में ऑक्सीजन दाख़िल थींदी ऐं कार्बन डाइऑक्साइड जिस्म मां ॿाहिरि निकिरंदी। हाणे पासरियूं इहे छा, इन्हनि जो कहिड़ो कमु आहे? इहे असांजे फिफड़नि खे तहफ़ुज़ मुहैया कनि थियूं। यानी असांजे फिफड़नि जो बचाव इहे पासरियूं कनि थियूं। पेट जो पर्दो इहो साह खणण जे दौरान चुरपुर कंदो आहे। असीं अॻिते हली तस्वीर में ॾिसंदासीं त इन जी चुरपुर कहिड़े नमूने थिए थी। छाती वारो ख़्वाल, थॉरेसिक कैविटी, इहो सॼे साह खणण वारे अमल खे तहफ़ुज़ फ़राहम करे थी। छाती वारो ख़्वाल, थॉरेसिक कैविटी, ही असांजी कैविटी आहे हैसी ताईं। उन जे अंदरि ही असांजूं पासरियूं रिब केज अची था वञनि, जंहिंजे हेठां असांजा फिफड़ थियनि था पिया। हाणे
ॿ अमल थियनि था। हिकिड़ो त असांखे ऑक्सीजन अंदरि खणणी आहे, ॿियो त असांखे कार्बन डाइऑक्साइड जिस्म मां ॿाहिरि उन जी नेकाली कराइणी आहे। सभ खां पहिरीं त ऑक्सीजन असांजे जिस्म में कहिड़े नमूने सां दाख़िल थी थिए उनखे असीं इनहेलेशन चऊं था। यानी ऑक्सीजन जो फिफड़नि में अंदरि अचणु, उन में छा थींदो, ही असां वटि पासिरियूं आहिनि। हिते असांजो पेट जो पर्दो डायफ्राम थिए थो। असीं जेॾी महिल इनहेल कंदासीं, ऑक्सीजन खे खणंदासीं, त इन दौरान असांजूं पासिरियूं फुंडजी वेंदियूं, यानी ॿाहिरि तरफ़ ईंदियूं, ऐं असांजो जेको पेट जो पर्दो आहे उहो हेठे तरफ़ ईंदो। हाणे असीं चऊं था त कार्बन डाइऑक्साइड कढण महिल वरी इहो अमल कीअं थो थिए। हाणे असां वटि कार्बन डाइऑक्साइड जो जिस्म मां ॿाहिरि निकिरणु जे अमल खे पाण अखराज चऊंसि, ऐं एक्सलेशन, इन में वरी असांजूं पासिरियूं वापसि अंदरे तरफ़ ईंदियूं, ऐं हीउ जेको पेट जो पर्दो आहे इहो वरी मथे तरफ़ ईंदो। यानी ही अमल इनहेलेशन जे उबतड़ आहे। हुन में ऑक्सीजन असीं खणंदासीं, हिन में कार्बन डाइऑक्साइड जिस्म मां ॿाहिरि निकाली ॾींदासीं। हाणे मिसाल मां साह खणी थो ॾिसां त सभ खां पहिरीं मां ऑक्सीजन खे अंदरे तरफ़ जिस्म में दाख़िल थो कयां, इनहेल थो कयां। हीअ जेके मुंहिंजूं पासिरियूं आहिनि इहे ॿाहिरि तरफ़ फुंडजी वियूं, पर्दो हेठे तरफ़ वियो। ऐं हाणे अगरि मां कार्बन डाइऑक्साइड कढां त पोइ ही पासिरियूं वापसि अंदरे तरफ़ आयूं, पर्दो वरी हेठि जेको हुयो जिस्म में अंदरि आहे उहो मथे तरफ़ आयो। इहो थियो त गैसूं जिस्म में दाख़िल कीअं थियूं थियनि ऐं ॿाहिरि कीअं थियूं निकिरनि। हाणे असां वटि आहे त गैसुनि जी मटासटा कीअं थी थिए। असांखे ख़बर आहे त ही असां वटि नासूं आहिनि जंहिंमां असीं ऑक्सीजन खणूं था। उहा फेरेंक्स, हल्क, लैरेंक्स, ट्रेकिया साह वारी नली, ब्रोनकस हवा वारी नली, ब्रोनक्यूल आहे, ऐं आख़िर में असां वटि पाण पढ़ी आया आहियूं त उहा असां वटि एल्व्यूल आहे। हिकिड़ी एल्व्यूलस जेके ॻोथरियूं आहिनि, ऑक्सीजन इहा इन्हनि रस्ते ईंदी ऐं आख़िरी इहा ऑक्सीजन इन ॻोथरियुनि मां हिन में लॻल रत जूं नलियूं आहिनि, उहा दाख़िल ऑक्सीजन रत जे नलियुनि में थींदी। इनखे लिखूं कीअं पाण गैसनि जे मटासटा जे अमल खे त फिफड़नि ऐं
रत जे वार नलियुनि जे विच में गैसनि जी अच वञ खे गैसनि जी मटासटा चइजे थो। हाणे ॾिसो, ऑक्सीजन ही हिकिड़ी मूं ॻोथरी ठाही आहे ऐं ही हिकिड़ी वार नली आहे। वार नली रत में नलियुनि जा क़िस्म आहिनि, उन में वार नली हिकिड़ो क़िस्म आहे जेका सनड़ी थिए थी पई। जीअं ऑक्सीजन पाण खणंदासीं त उहा ऑक्सीजन तमामु ज़्यादा मिक़दार में हूंदी इन एल्वुलस ॻोथरिन में, यानी जेका पाण फिफड़नि जे ज़रिए खणी आया आहियूं, ऐं उहा ऑक्सीजन हिते रत जे नलियुनि में घटि मिक़दार में आहे। त इहा ऑक्सीजन घणे मिक़दार वारी जाइ मां घटि मिक़दार वारी जाइ में दाख़िल थींदी। अहिड़े नमूने सां जिस्म जे रत में ऑक्सीजन मिली थी वञे। रहियो सवाल कार्बन डाइऑक्साइड जो, त यकीनन कार्बन डाइऑक्साइड वरी हिते मौजूदु हूंदी। हाणे कार्बन डाइऑक्साइड बि हिते घणे तइदाद में मौजूदु आहे, जझे मिक़दार में आहे, गैस आहे, ऐं होॾे घटि मिक़दार में आहे। त कार्बन डाइऑक्साइड बि साॻे नमूने सां पंहिंजे घणे मिक़दार वारी जाइ मां घटि मिक़दार वारी जाइ ॾे वेंदी। अहिड़े नमूने सां गैसनि जी मटासटा जो अमल थिए थो, जंहिंमें ऑक्सीजन जिस्म में दाख़िल थिए थो, पंहिंजे रस्ते मां गुज़रंदी गैस। अहिड़े नमूने सां कार्बन डाइऑक्साइड गैस वरी वापसि उन ई रस्ते तां, कार्बन डाइऑक्साइड सभ खां पहिरीं वार नलियुनि मां एल्वुलस ॻोथरिन मां ईंदी, पोइ ब्रोंक्यूल आहे, पोइ ब्रोंकस, पोइ ईअं ट्रेकिया आहे, लैरिंग्स, फेरिंग्स, ऐं आख़िर में नास्ट्रल नासनि मां जिस्म मां ॿाहिरि निकिरी वेंदी। प्यारा ॿारो, अॼु जो इहो असांजो साह खणण जो सिरिश्तो इते मुकमल थो थिए। हाणे पाण साह खणण जे निज़ाम में जेके ख़राबियूं आहिनि, पोइ ईंदड़ क्लास में उनखे पढ़ंदासीं।